केस आखिरी मरहले में आए जवाब जो फरियादी दुर है उन्हनि जा अॻु में सड़नि पिया अॼु कहिड़ी तारीख़ मिली आहे 9 तारीख़ का 9 तारीख़ ॿियो छा फॉलो अप आहे सर उन्हनि जा मुकमल थिया आहिनि या अञा थियणा आहिनि 9 तारीख़ ॾिनी अथनि त अञा हलंदा न अञा छा था सम्झो सर केतिरे टाइम ताईं बाबा मां कुझु बि नथो सम्झां तव्हां बादशाह आहियो अहिड़ो सवाल कंदा आहियो तव्हां असां खां या हुन न मुंहिंजे हथ इख़्तियार में कुझु आहे जो मां कुझु सम्झी तव्हांखे ॿुधाए सघां न हुननि जे इख़्तियार में आहे इहो इख़्तियार जज साहिब इहो सवाल तव्हांजो हिन 10 सालनि 8 सालनि में असां रोज़ इहो सवाल जवाबु तव्हां सां वठो था असां करे नथा सघूं इन जो तव्हांखे जेका ॿी ॻाल्हि आहे उहा असां पुछा कयूं केतिरा पुरमीद आहियो तव्हां से इंशाअल्लाह ताला 100% पुरमीद आहियूं इंशाअल्लाह कूड़ा हुजनि हुजऊं न त हिन महिल लिखंदा वठूं लिखंदासीं कोन साम्हूं बीठा आहियूं ऐं इंशाअल्लाह ताला सुरख़ुरी पहुची वेंदासीं जीअं जे बि काहे सुरख़ुरी ए दफ़ा 7 सालनि खां ॾिसूं था 7 सालनि खां रोज़गार जाला घुमंदी ॿुधंदी आहे